अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तानिसरियाहो न्यू मेरान न्यूज़ और कयूं ता खबरन डा खबर शामिल की पिया दड़ो में रिपोर्ट सागर दीदार अली कुंभार जी दड़ो में सिंधु दरिया में 6 केनाल कढण बदमनी मंशात ऐं लाक़ानूनियत खिलाफ एहतजाज। दड़ो में एक्शन कमेटी फ्रॉम ऐं मुख्तलिफ़ सियासी समाजी मजहबी तंजीमन पारां सिंधु दरिया में 6 केनाल कढण सजावल ज़िले में बदमनी जे वधंदड़ आज़ार खिलाफ रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुख्तलिफ़ सियासी समाजी तंजीमन जे अगवानन अब्दुल कयूम सुमरो सिकंदर ज़हूर लतीफ़ ज़हूर निज़ाम लाखाई अनवर मला कामरेड अज़ीज़ सुमरो हाफ़िज़ अब्दुल गफूर मेमण ऐं ॿियनि जी अगवानी में सुज़ुकी स्टॉप खां पन्यारी पुल चौक ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौके ते अगवाननि ख़िताब कंदे चयो त सिंधु दरिया असांजे जियापे जो ज़रियो आहे। उन मां केनाल कढी सिंध खे बंजर बणाइण जी साज़िश कई पई वञे, जेका कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। सजावल ज़िले में बदमनी चोट चढ़ियल आहे। दड़ो बेलो रोड समेत ॿियनि शहरनि मां चोरियूं ऐं फुरूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। पुलिस इंतज़ामिया जी नाअहली जे करे रहवासी अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार आहिनि। हिननि मुतालबो कयो त बदमनी ऐं मंशात ते ज़ाब्तो आणे समाजी वर्कर सिकंदर ज़हूर खां फ़ुर कयल मोटरसाइकिल वापसि कराए पैदा थियल बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो।